बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम अलैकुम। टाइम न्यूज़ जे प्रोग्राम व्यूज़ टाइम में अव्हांखे भलीकार चऊं था। यहाँ महताब अली नूर। नाज़रीन, अॼु ख़बरूं ऐं इशूज़ त तमामु घणा आहिनि, पर असां सिलेक्ट कयो आहे उहो इशू जेको सिंध सां रिलेटेड आहे, इनडायरेक्टली ऐं डायरेक्टली, छाकाणि त इन जो लाज़मी असरु जेको आहे उहो सिंध जे पाणीअ ते बि पवंदो। पाणीअ वारी वफ़ाक़ी वज़ारत पारां पंजाब जे चोलिस्तान वारे इलाइक़े में गैर आबाद जेके कुझु ज़मीनूं आहिनि उन्हनि खे आबाद करण जो हिकु मनसूबो साम्हूं आयो आहे। इन मनसूबे सां पंजाब जूं इहे चोलिस्तान वारे इलाइक़े जूं गैर आबाद ज़मीनूं आबाद कयूं वेंदियूं ऐं 5 जेके डैम्स आहिनि, वाटर रिज़र्वायर्स, उन्हनि जो बेसिकली इहो मनसूबो आहे जेके मुख़्तलिफ़ हंधनि ते तामीर थींदा ऐं उहे चोलिस्तान वारे इलाइक़े जूं इहे गैर आबाद ज़मीनूं आबाद कंदा। कुझु डिटेल्स इहे आहिनि त पंजाब जी 34 लख एकड़ रेगिस्तानी जेका ज़मीन आहे उनखे आबाद करण जो फ़ैसिलो थियो आहे। चनाब ऐं सतलज ते 5 नवां डैम्स ऐं बैराजिस अॾण जो इहो मनसूबो आहे। बेसिकली अॼोकी पंहिंजी अख़बार में मां ॾिठो हूंदो त सीनियर असांजा साथी आहिनि, कुलीग मुमताज़ बुखारी साहब, उन्हनि पारां इहा एक्सक्लूसिव स्टोरी जेका आहे उहा ॾिनी वई आहे। इहा रिसर्च बेस्ड स्टोरी आहे, इन में काफ़ी फिगर्स आहिनि। इन ते व्यूज़ टाइम बि जेको आहे उहो एक्सक्लूसिव ऐं स्पेशल कयूं था पिया। स्पेशल एडिशन आहे व्यूज़ टाइम जो। सतलज नदी जेका आहे पंजाब जी, उन ते अॾुजंदड़ बहावल नगर बैराज मां 21,32,000 ज़मीन जेका आहे चोलिस्तान वारे इलाइक़े जी गैर आबाद ज़मीन उहा आबाद थींदी ऐं हासिलपुर वारो जेको इलाइक़ो आहे, हासिलपुर बैराज मां 13,33,000 एकड़ ज़मीन आबाद करण जो मनसूबो जोड़ियो वियो आहे। चनाब नदी ते चिन्योट ऐं सरगोधा विच में बि 3 डैम्स जेके आहिनि उहे अॼाया वेंदा वाटर रिज़र्वायर्स। हाणे सुवाल इहो पैदा थो थिए त पाणी त आहे कोन, सोकाड़े वारी सूरत हाल आहे। पंजाब पंहिंजी होॾ बरक़रार रखंदे चश्मा जहलम लिंक कैनाल हुजे या ॿिया अहिड़ा लिंक कैनाल्स जेके ॿोॾि जी सूरत हाल में ई वहाए सघजनि था, उन्हनि मां बि ज़बरदस्ती पाणी खणंदो रहियो आहे। त हिननि मनसूबनि सां जॾहिं हिकु त पाणी कोन्हे को ऐं उनखां पोइ वरी जेकॾहिं इहे मनसूबा शुरू थिया बि त पोइ सिंधु दरिया मां पाणी जेको आहे उहो खयो वेंदो, इलीगल तरीक़े सां खयो वेंदो ऐं इन जो घुमी फिरी नुक़सानु सिंध खे ई पवंदो। इन अहम मामले ते ॻाल्हि ॿोल कंदासीं। पैनलिस्ट जेके आहिनि उन्हनि जो तारीफ़ पिया सां करायूं था। हीअ जेको एक्सक्लूसिव स्टोरी लिखी आहे अॼु पंहिंजी अख़बार में, मुमताज़ बुखारी साहब सीनियर सहाफ़ी आहिनि, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे। उन सां गॾु अॻूणा वफ़ाक़ी सेक्रेटरी आहिनि, सूबाई सेक्रेटरी, चीफ सेक्रेटरी, इकोनॉमिस्ट आहिनि, डेवलपमेंट सेक्टर ते तमामु गहरी नज़र अथनि। सेंसस जे हवाले सां काफ़ी सारो कमु थियल आहे उन्हनि जो, बल्कि सेंसस हिकिड़ो उन्हनि कंडक्ट बि कयो हुयो। फज़लुल्लाह कुरैशी साहब उहे असां सां गॾु आहिनि। प्रोफेसर डॉक्टर नाम भट्टी साहब ऐं डॉक्टर यूब शेख साहब बि असांखे जॉइन कयो आहे। थैंक यू सो मच। मुमताज़ साहब, अव्हां खां शुरूआत कयूं पिया सर प्रोग्राम जी, छाकाणि त हीउ अव्हां सां रिलेटेड मामिलो आहे। एक्सक्लूसिव स्टोरी अव्हां लिखी आहे जेका अॼोकी पंहिंजी अख़बार में लॻल आहे। इन ते ॻणती ज़रूरु थियणु खपे सिंध वासियुनि खे, ख़ासि तौर ते असांजे पाणीअ ते धारो हणण जी कोशिशि आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि, कुझु त मां इंट्रो में शेयर कया आहिनि, बाक़ी त वरी इन ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल बि कंदासीं। पर पंजाब में हीअ जेके मनसूबा शुरू कया पिया वञनि, इन हवाले सां कहिड़ा फिगर्स अव्हां वटि आहिनि सर? जी बिल्कुलु महताब, महिरबानी। पाणी जे हवाले सां ही जेको अहम इशू आहे, छो त असांखे अॻिते हली ही बि बिल्कुलु उन तरह जो ई लॻे पियो जीअं कालाबाग डैम ठहे पियो ऐं उन जा जेके कॉन्सिक्वेंसिस असांजे साम्हूं आया हुआ त उन सां सिंध में पाणी पहुचण जो मसइलो थींदो। हिन वक़्त में जॾहिं असीं डेटा एनालाइज़ कंदा आहियूं त सिंध में मौजूदु जेको पाणी आहे उहो उन ई तरह जो न पियो अचे। हेसिताईं जो जेको पाणी ठाह आहे उन मूजिबि बि पाणी न पियो मिले। ही जेके हाणे सतलज ऐं चनाब ज़ोन में ही 3 डैम ऐं 2 बैरेज कम रिजर्वायर, छो त उन्हनि में बि 1.26 मिलियन एकड़ फुट ॿिनि बैरेजिस वटि पाणी जा रिजर्वायर ठाहिनि पिया। चन्योट में 1 मिलियन एकड़ फुट जो रिजर्वायर ठाहिनि पिया। ईअं ई जेके उन चन्योट ऐं सरगोधा वारनि इलाइक़नि में 2 ॿिया रिजर्वायर आहिनि, उन्हनि खे बि उन्हनि में बि तक़रीबन पाणी 1 मिलियन एकड़ फुट खां वधीक रखण जी गुंजाइश उनमें पैदा कई वञण जी तजवीज़ आहे। सो ही तक़रीबन 4.5 मिलियन एकड़ फुट जे लॻभॻि पाणी आहे जेको उते 5 रिजर्वायर्स में उन्हनि खे जमा करणो आहे। हाणे उन लाइ उन्हनि 195 केनाल जी हिकिड़ी केनाल त ॿुधाई आहे, जेके इब्तिदाई जेकी तजवीज़ आई आहे, पर यकीनी तौर ते हिन ॿिया केनाल्स बि निकिरंदा। छो त जॾहिं असीं ॾिसूं था पाणी जी अवेलेबिलिटी त जेको अॻु में ई जेको सतलज जो स्कीम आहे जेकी 1922-23 में शुरू थी, जंहिं वक़्तु कादरापुर, सलमान की ऐं इहे इस्लाम बैरेज ठहिया हुआ त उनमें उहो सतलज वारे स्कीम तहत हुआ।
पर हाणे उनजी 1922-23 वारी स्कीम जो एक्सटेंडेड ही वर्जन उन्हनि कयो आहे, जेतोणीकि पाणी 1960 वारे वाटर रिकॉर्ड में उहे हिंदुस्तान खे इहे दरिया पाकिस्तान ॾेई चुको आहे। त हाणे उतां पाणी सिर्फ़ु इन सूरत में ईंदो आहे जॾहिं उते एक्सेस में पाणी हूंदो आहे, अदरवाइज़ सतलज में पाणी न ईंदो आहे। त ही पाणी जॾहिं उतां नथो अचे त ही चनाब ऐं सिंधु नदी ऐं झेलम वारे ज़ोन्स मां यकीनी तौर ते हिननि में पाणी आणण जी इन जी जेको आहे बिहाइंड द सीन स्कीम हूंदी, छो त पाणी हिन वक़्तु जेको सिंधु दरिया जो पंजाब जी इन ई ज़ोन में वञे पियो, हिकिड़ो सीजे में वञे पियो, ॿियो तोसा वारे पासे खां वञे पियो। जॾहिं त उहो पाणी अञा एक्सटेंड करे जॾहिं छो त हीअ जेके डैम ठहनि पिया एग्ज़ैक्टली इन ॿिन्ही जेके हिन वक़्तु मौजूदु कैनल्स आहिनि वॾा, उन्हनि जे विच वारे इलाइक़नि जे लॻभॻि आहे। ऐं जेके हू हासिलपुर ऐं उहो जेको बैरेज ठहे पियो, उहे बैरेज वरी थोरो डाउन में आहिनि, माना इन जे उनजी जेकी टापोग्राफी असां ॾिसूं था उहा टापोग्राफी उनजी ॿुधाए थी त हीउ पाणी हिननि में सतलज ऐं हिन जो जेको आयो सो आयो, सिंधु जो वधीक उनमें टिल्ट जेको आहे सिंधु जे सोर्सिस वारो, छो त सिंधु रुगो डायरेक्ट पाणी न ॾींदो आहे, उनजा जेके सोर्स हूंदा आहिनि उनजो ट्रिब्यूटरीज़ आहिनि, उन वारो पाणी बि हेॾां शिफ्ट थियण जो घणो ख़दशो आहे। जी इन वाले सां इहो मुआइदो थियो कॾहिं मुमताज़ बुखारी साहब? पाणी वारी वफ़ाक़ी वज़ारत पारां इहो मनसूबो जोड़ियो वियो आहे, मुआइदो कंहिंजे विच में थियो, कॾहिं थियो? जी ही मुआइदो एक्चुअली न थियो आहे। ही पाणी वारी वज़ारत, पाणी ऐं बिजली वारी वज़ारत 24 अगस्त ते हिकिड़ी गॾिजाणी कोठाई हुई, जंहिंमें चइनी सूबनि जा आबपाशी जा मुख्य अमलदार घुराया विया हुआ। उन मुख्य अमलदारनि खे उन्हनि ब्रीफिंग ॾिनी, उन्हनि खे इहो चयो वियो त तव्हां महिरबानी करे पंहिंजे पंहिंजे इन जेको सूबा आहिनि उनमें जेकी तव्हांजी कमांड एरिया आहे उनखे एनालाइज़ करे ॾियो त हिन वक़्तु तव्हांजी कमांड एरिया में 1991 वारे पाणी ठाह मूजिबि केतिरो पाणी ख़ाली रहिजी थो वञे। छो त हिन में इन जेको हिननि इहा तजवीज़ जेकी जारी कई आहे या जेके सूबनि खे मोकिली आहे, उनमें इहो वाज़े उन्हनि ॾिनो आहे त बाबा जेको 1977 ऐं 1982 ताईं पाणी मौजूदु आहे, उनमें उन्हनि पाणी जी अवेलेबिलिटी 102 ॼाणाई आहे, जॾहिं हू चवनि था त हिन वक़्तु मुल्क में जेको पाणी मुश्किल सां 96 मिलियन एकड़ फुट अचे पियो, माना 6 मिलियन एकड़ फुट उन्हनि खे खोट मुस्तकिल ॼाण आहे। ऐं उनखां भाषा डैम खे उनखे लिंक कयो अथऊं त उहो जेकॾहिं 6 मिलियन एकड़ फुट उहो बि पाणी अचे थो, तॾहिं बि सॼे मुल्क में पाणी उहो जेको पुराणी जेकी घुर्ज जेकी अकार्ड मूजिबि आहे उहा बि पूरी नथी थिए। ऐं ॿियो हुन जवाबु ॾिनो वियो त जीअं त अकार्ड में वाइदो थियल हुयो त 40 मिलियन एकड़ फुट खां 40 जेको मिलियन एकड़ जेकी ज़मीन जी एराज़ी आबाद करण खां 45 मिलियन ताईं वधाई वेंदी, जेका उहा हाणे हिन वक़्तु ताईं मुल्क में उहा वधी न सघी आहे, बल्कि 1 मिलियन घटिजी वई आहे। इन करे उन्हनि इहो जवाबु ॼाणाए जेकी ही स्कीम आहे जंहिंमें उन्हनि वटि असल में चोलिस्तान में 60 लख एकड़ ज़मीन आहे जेका आबाद करण जी स्कीम आहे, जेके चोलिस्तान डेवलपमेंट हिकिड़ी स्कीम कंहिं दौर में शुरू थी, ज़ाहिर आहे उनजे पुठियां को सबब ज़रूर आहिनि ऐं उहा कंहिंखे मिलियल आहे इहा बि घणी हाणे ॻुझी ॻाल्हि न रहंदी। त उन ज़मीन खे ई वधीक आबाद करण जे लाइ ही पाणी ओॾे खणींदा। पाणी मुल्क में एतिरो आहे कोन जे ही नवां रिजर्वायर ठही सघनि। बिल्कुलु ठीकु। मुमताज़ बुखारी साहब, अवां टेलीफोन लाइन ते ई रहिजो। फज़लुल्लाह कुरैशी साहब असांखे जॉइन करे चुका आहिनि। फज़लुल्लाह साहब, अवांजो तारुफ़ शुरूआत में ई करायो त काफ़ी कमु थियल आहे अवांजो डेवलपमेंट सेक्टर में, वफ़ाक़ी सेक्रेटरी रही चुका आहियो सेंसस वारे मामले में, ऐं इन सां रिलेटेड जेके इशूज़ आहिनि उन्हनि ते अवांजी काफ़ी गहरी नज़र आहे, लिखंदा बि रहिया आहियो। हीउ जेको मामिलो साम्हूं आयो सर, इन ते इब्तिदाई तौर ते अव्हांखे छा सम्झ में आयो? थोरो असांखे बि सम्झायो, रहनुमाई कयो। हीअ जेके 5 डैम्स अॼा पिया वञनि जा मनसूबो शुरू थिए पियो। कल्ह राति जॾहिं इहा ख़बर पई मूंखे त मूंखे काफ़ी ॻणती हुई, ऐं जेको सही नमूने में मुमताज़ बुखारी लिखियो पियो आहे। जी सर। ॻाल्हि ॻणतीअ जो बि पर सॼो ॾींहुं मां इन ॻाल्हि ते मुख़्तलिफ़ इदारनि सां ॻाल्हायो आहे ऐं मुख़्तलिफ़ मूं डेटा बि ॾिठी आहे। हाणे मां इन कंक्लूजन ते पहुतो आहे त हीअ जेका ॻाल्हि आहे त हिन जा 2 पोर्शन आहिनि प्रेज़ेंटेशन जा। हिकिड़े में हिननि चयो आहे त भई छाकाणि जो एक्सरसाइज़ जेका वापदा की आहे ॾिनी वई त हीअ जेके ताज़ो जेके नया कमिटियूं ठहियूं आहिनि ऐं जेके ॿाहिरनि माण्हुनि लाइ ज़मीनूं ॻोल्हिनि था पिया, उन में सिंध में बि उन्हनि कुझु ज़मीनूं आइडेंटिफाई कयूं आहिनि, ॿियनि हंधनि ते कयूं आहिनि, जेके दुबई खे सऊदी अरब खे ऐं ॿियनि खे ॾियणियूं अथनि, जेका काउंसिल ठाही अथऊं वॾी, त उन जे तहत हाणे हे ॻोल्हा पिया कनि त ज़मीन किथे आहे, पाणी किथे आहे। जी। तो कुझु पॉकेट्स सिंध में रिकॉग्नाइज़ कया आहिनि, उहे ओपन कोन था कनि, की उनखे मां हिन वटि कमेंट्स कोन कंदुसि, पर हिन जो सिंध में बि के पॉकेट्स ते नज़र आहे जिते हू चवनि था त असां इहे ज़मीन वठी करे ॾियूं माण्हुनि खे।
जेके जंहिंजी डेटा पाण अॼु कोई महीनो अॻु घुराई गवर्नमेंट मुख़्तलिफ़ डिप्टी कमिश्नर्स खां, हे उन एक्सरसाइज जी लाॻीती ॻाल्हि, हे ॻाल्हि आहे पंजाब सां रिलेटेड। हाणे पहिरियों जेको पोर्शन आहे हिन जे एक्सरसाइज जो सो आहे दयामीर भाषा डैम, जंहिंमें हे चवनि था त भाई दयामीर भाषा डैम जे करे छा थींदो त असांखे एडिशनल एकरेज न मिली सघंदी, छाकाणि जो दयामीर भाषा जेको रिप्लेसमेंट आहे त जेको असांजो पाणी जेको तरबेला जो जेको पाणी 6 मिलियन एकड़ फुट घटिजी वियो आहे, तरबेला ओरिजिनल डिज़ाइन 9.7 मिलियन एकड़ फुट ते हिन वक़्तु 5 ते पहुतो आहे, थी सघे थो अञा घटिजी वञे, त इहा सॼी रिप्लेसमेंट थींदी। इन करे हिननि जो पंहिंजो ख्यालु आहे हिन प्रेज़ेंटेशन में त दयामीर भाषा में असांखे एडिशनल एकरेज न मिली सघंदी, ऐं तंहिंखां पोइ दयामीर भाषा वञी लॻंदो फ़िलहाल त 29 था चवनि, थी सघे थो 30-32 थिए, त हिनखे हिकिड़ो पोर्शन आहे प्रेज़ेंटेशन जो इहो। ॿियो जेको प्रपोज़ल आहे प्रेज़ेंटेशन जो सो आहे प्रपोज़ल ऑफ डेवलपमेंट ऑफ न्यू कमांड एरिया, जेको एक्सक्लूसिवली न्यू कमांड एरिया खे डील थो करे, एक्सक्लूसिव भाषा छॾे। उन में हिननि इहो चयो आहे त जॾहिं सतलज पे ठहियो रिवर, त सतलज लाइ जेके असां बराजियूं ठाहियूं हुयूं उन में जेको आहे सो जेको सतलज जो लेफ्ट बैंक आहे, माना जेको सतलज जेको चोलिस्तान एरिया जेको सतलज जे लेफ्ट बैंक पे लॻे थो, जंहिंमें ॿ डिस्ट्रिक्ट पंजाब ते अची वञनि था, त उनखे बि आबाद करणो हुयो। पर पोइ छाकाणि जॾहिं वाटर अकार्ड थियो ऐं सतलज ड्राई अप थी वियो त सतलज में पाणीअ जी अवेलेबिलिटी कोन रही। हाणे सतलज में उहो पाणी आहे जेको चनाब ऐं झेलम रिवर डाइवर्ट थी करे थ्रू रावी थ्रू लिंक कैनाल पहुचे थो पियो, उन पाणी ते सतलज सर्वाइव करे थो। ऐं जेके सतलज जूं 2 बैराजिस आहिनि, जेका सुलेमान की ऐं ॿी बैराज आहे, उहा उन पाणीअ ते सर्वाइव थी करे। हाणे हिननि जा 2 पोर्शन रखिया आहिनि, हिकिड़ो त सतलज में एडिशनल पाणी डाइवर्ट कयूं, उहो बि चनाब खां, ऐं ॿियो जेको आहे पाणी ॿियो चनाब जो जेको पंहिंजो पाणी आहे असां इन ते जेको आहे सो डैम्स या रिजर्वायर्स ठाहियूं। हाणे इन में टेक्निकल जेका ॻाल्हि आहे त हिननि जेका शइ प्रपोज़ कई आहे उहो न डैम आहे न बैरेज आहे, उहा हिकिड़ी रेज़्ड रिजर्वायर आहे। रेज़्ड रिजर्वायर माना इहा आहे त हू चवनि था त पाणी जेको बराज थींदो उहो ज़मीन उहो 15 मीटर मथे हूंदो, माना हिकिड़ी रिजर्वायर जेका आहे 1600 मीटर माना 32 फुट मथे बराज हूंदी। तव्हांखे यादि हूंदो त जेका हिननि बराज प्रपोज़ कई कोस्टल बराज खे चवनि पिया, जेका सुजावल वटि हिन वापदा पे प्रपोज़ कयो, स्टडी पे कयो त सिंध जो पाणी कठो कजे हिते ऐं पोइ हुन में वधीक आबादी कजे, वधीक वाह कजनि, उहो बि उहो ई प्रपोज़ हो त बैराज कम रिजर्वायर हो त बराज जेका आहे 30 फुट ऊची बराज हुजे, उन में पाणी जेको कठो थींदो पोइ उन पाणी खां असां वधीक डाइवर्ट कंदासीं। हे साॻियो कंसेप्ट आहे। जेके 3 बराजियूं जेके बि ठाहिनि था उन टिनी में जेको इहो लिखियलु आहे त इहो जेको आहे सो मथे हूंदी, इन जी जेका एरिया हूंदी 16 मीटर, माना को 35-30 फुट मथे। इहो नओं कंसेप्ट आहे, मूंखे दुनिया में ख़बर न आहे त किथे हले थो या नथो हले। पाकिस्तान में का बि बैरेज को बि रिजर्वायर एतिरो वॾो कोन्हे, वधि में वधि हेठि डेवलप कयल आहे 8 या 10 फुट जेको आहे हेठि डेवलप थींदो आहे त पाणी डाइवर्ट थींदो आहे। हिते 16 मीटर जो नेट आहे, माना पहिरियों त इहा प्रैक्टिकल ॾिसणी ॻाल्हि आहे, इहो 16 मीटर हेठि सां गॾु कहिड़ी बराज ठही सघे थी पई, नंबर 1। नंबर 2 जेको ॿियो टेक्निकल ॻाल्हि आहे त जेकॾहिं हिन सॼो हिननि पोइ 2 चार्ट ॾिना जंहिंमें चनाब जो अवेलेबिलिटी ॾेखारी आहे, जेके चवनि था त चनाब जो पाणी हेठि वञे थो पियो, ऐं ख़ुशूसन जेको चवनि था त डाउन स्ट्रीम तिरमू वञे थो, तिरमू को जॾहिं डाउन स्ट्रीम अचे थो त उहो पंजनत को थींदो, उहो अल्टीमेटली सिंध में ईंदो रहंदो आहे। असांखे उहो पाणी मिलंदो आहे असांजे राइट जे तौर ते सरप्लस। हिन वक़्तु बि जेको आहे सो जेको सतलज जो पाणी जेको इंडिया को हले थो पियो, उन में 70,000 क्यूसेक पाणी अचो हिन वक़्तु सिंध में अची रहियो आहे। गुडू त जेका लो फ्लड आहे छा इन पाणीअ जे करे आहे, इंडस में पाणी कोन्हे। इहो पाणी जेको आहे सो पंजनत को थींदो, इहो असां वटि थो अचे पियो, त उते इन जे करे फ्लड आहे जो 70,000 क्यूसेक सतलज जो पाणी थो अचे। इहो पाणी हक़ीक़त में दाइमी पाणी न आहे। हाणे मां चवां थो टेक्निकल पहिरीं ॻाल्हि त इहा जेका मूं बैराजी जी ॻाल्हि कई त टेक्निकल इहे पॉसिबल आहिनि या न आहिनि, देयर इज़ अ बिग इफ। ॿी बिग इफ इहा आहे त जेको हिननि वॉल्यूम पाणीअ जो ॾेखारियो आहे, उहो जेको हिननि ॾेखारियो आहे अवेलेबिलिटी ॾेखारी अथऊं त जंहिंजे डैम चवंदा ठाहींदासीं, त उन में उन ॾेखारी आहे 2015-16 ताईं, माना अॻिते 7 साल छा डेवलप थिया। हाणे जेको हिननि ॾेखारिया 1999 खां वठी 15-16 ताईं
जेके 17 साल आहिनि इन में 7 साल अहिड़ा आहिनि जंहिंमें पाणी अवेलेबल कोन्हे 5 मिलियन एकड़ फुट। जी माना इहो कीअं डैम ठहंदो जिते 7 साल पाणी अवेलेबल कोन्हे 5 मिलियन एकड़ फुट, पर अॻिते हली करे जे तव्हां जेकर 15-16 को अॻिते फिगर वठंदो त अञा इहे फिगर नेगेटिव ईंदियूं। रीज़न इहो आहे त इंडिया जनाब ते ॿिया पंहिंजा रिसोर्स डेवलप कया आहिनि, जेको अॼुकल्ह जहिड़ो हले पियो हेठि ताईं जहिड़ो हले पियो त चिनाब में पाणी कोन्हे। हे जॾहिं चिनाब में पाणी कोन्हे ऐं जेको पाणी आहे सो दाइमी पाणी कोन्हे त उन दाइमी पाणीअ ते 5 रिजर्वायर या 3 रिजर्वायर ठाहिण, जॻहि 3 त डायरेक्ट चिनाब ते ठहंदियूं, 2 सतलुज ते ठहंदियूं, जेको पाणी हुई चिनाब मौज चिनाब जलम डाइवर्ट करे सतलुज में विझंदा, पोइ उन ते 2 बैरेजिस वधीक ठाहींदा। त इहो टेक्निकली मां सम्झां थो इट इज़ अ फ्लॉप। इहो जेको आहे सो हिकिड़ी प्रेज़ेंटेशन हुई, छाकाणि वापदा जे मथे ते डंडो त असांखे ॾेखारियो पाणी किथां आणिजे, हुननि ॾेई करे जान छॾाई आहे। जेकॾहिं हिन जी वधीक मां टेक्निकली ॻाल्हि कंदुसि त इहो हिकिड़ो प्रैक्टिकल न आहे, पॉसिबल न आहे, इहो प्रैक्टिकल न आहे जंहिं शेप में आयो आहे साम्हूं। हाणे ॻाल्हि आहे त हिन जो वे फॉरवर्ड इहो आहे जी त सिंध गवर्नमेंट इन ते इहे क्वेरीज़ रेज़ करे त बाबा ही जेके ॻाल्हियूं आहिनि जॾहिं ही असांजी डेटा चए थी त कोन्हे पाणी ऐं ही बैरेज जो कोन्हे, तव्हां कीअं था नंबर 1। नंबर 2 त अहिड़े क़िस्म जो जेको बि प्रपोज़ल आहे सो डायरेक्ट वापदा इनखे कॉम्पिटेंट न आहे करण जी, न को इनखे कॉम्पिटेंट करण जो आहे फेडरल गवर्नमेंट। इहो आहे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जो मामिलो। बिल्कुलु सर। जेको बि प्रपोज़ल आहे कूड़ो या सचो इहो हलणु घुरिजे काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट में, उते सभु वेही फ़ैसिलो कनि। पर हिन वक़्तु सिंध गवर्नमेंट जी वॾी जवाबदारी इहा अचे थी त जेकी असीं ॻाल्हाए रहिया आहियूं इनखे उहो ट्रांसलेट करे पंहिंजे टेक्निकल ॿोलीअ में ट्रांसलेट करे पंजाब को क्वेरीज़ करे, पंजाब को न पर वापदा को। ऐं मूंखे जेतिरो ख़बर आहे त वापदा बि ॾेई करे जान छॾाई आहे ऐं मिनिस्ट्री वाटर एंड पावर बि हिनखे ओन कोन थी करे पई, प्लैनिंग कमीशन खे बि हिन ॻाल्हि जी ख़बर कोन्हे। त असुल हक़ीक़त इहा आहे त टिल टुडे आई एम नॉट टेकिंग इट सीरियसली, पर छाकाणि हिकिड़ी शइ हली आहे मीडिया में आई आहे ऐं असांखे हिन ते रिएक्ट करिणो आहे ऐं असांखे पंहिंजो रिज़र्वेशन ॾेखारणियूं आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में सिंध गवर्नमेंट पंहिंजे जवाबदारी जो सबूत ॾींदी ऐं स्टेट अवे, छाकाणि इहो फॉर्मली आई आहे सिंध गवर्नमेंट। मूंखे ख़बर कोन्हे सिंध गवर्नमेंट लेटर जी लैंग्वेज छा आहे, हुनखां व्यूज़ वरिता अथऊं, हुनखे इंफॉर्म कयो अथऊं, उहा मूं लेटर कोन ॾिठो आहे। उन लेटर जे जवाब में इहो स्टेट अवे चीफ मिनिस्टर कमु आहे त प्राइम मिनिस्टर खे लिखे त बाबा हे जेके तव्हां लिक चोरीअ पाणीअ जा इहे मनसूबा ठाहे रहिया आहियो त इन्हनि सां असांखे सिंध खे डैमेज थींदो, असां लोअर रिपेयर न इहो पाणी फिरी गिरी असां वटि अचे थो पियो, तव्हां असांजो ऑलरेडी पाणी खाधियूं वेठा हो, पाणी खाधियूं इन करे वेठा आहिनि जो जेको फार्मूला आहे जेको बि एडिशनल पाणी रेज़ थींदो चाहे मंगला में चाहे तरबेला में चाहे भाषा में त उनजो 37% सिंध खे एडिशनल मिलंदो। मूं फिगर वर्कआउट कई आहे त गुज़िरियल 2-3 सालनि में मंगला जी जेका रेज़िंग मंगला थी आहे त उन में 2.5 मिलियन एकड़ फुट पाणी वधियो आहे, जंहिंमें सिंध जो हिसो थो बीहे 1.1 मिलियन एकड़ फुट। उहो पाणी हे खाई रहिया आहिनि असांजो, न सिंध घुरियो आहे पाणी न सिंध खे पाणी मिलियो आहे। इहे जेके ॻाल्हियूं आहिनि से करणियूं आहिनि इर्सा लेवल ते, इर्सा जे मेंबर्स खे उन जी पोइवारी करणी आहे सिंध गवर्नमेंट खे। मां रिकॉर्ड ते चवां थो त 15 सालनि में सिंध गवर्नमेंट पंहिंजे केस जी पोइवारी न कई आहे, बावजूद इर्सा जे चवण जे बावजूद काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट वञण जे हिनखे रिलीफ न मिलियो आहे। जॾहिं सुप्रीम कोर्ट जे जज ते वरिती मीटिंग उन में बि सिंध जो केस बणिजे पियो। एडवोकेट जनरल ऑफ पाकिस्तान चयो त सिंध जो केस आहे ऐं उनखे पोइ सिंध गवर्नमेंट नाकाम थी 15 साल में पंहिंजो हिसो वठण में ऐं फार्मूला चेंज करण में। इहो ट्रैक रिकॉर्ड आहे सिंध गवर्नमेंट जो। बाक़ी हाणे पंहिंजी अख़बार लिखे थी मुमताज़ दाऊं कंदो, महताब नूर दाऊं कंदो, आऊं दाऊं कंदुसि, इन सां रिलीफ न मिलंदो। रिलीफ लाइ तव्हांखे प्रॉपर फोरम्स में प्रॉपर अथॉरिटी में सिंध गवर्नमेंट में मूं यूनुस धागा जे मैसेज कयो आहे, अगरि हुनखे आउं सुञाणा ॿिए खे मां कोन सुञाणा, ही इज़ अ मिनिस्टर ऑफ प्लैनिंग आल्सो, मुंहिंजो भाई हिन ते रिएक्ट कयो ऐं ॾिसूं हो कहिड़ो रिएक्ट कनि था पिया। मूंखे अञा काई जवाबु न आयो आहे। मां सेक्रेटरी इरिगेशन खे 3 दफ़ा कॉल कई आहे, सेक्रेटरी इरिगेशन पंहिंजी बेइज़ती थो सम्झे मूंसां ॻाल्हाइण। दैट इज़ वेरी अनफॉर्चुनेट। मां किथां इंफॉर्मेशन वठां? वापदा मूंसां ॻाल्हाए थी, प्लैनिंग कमीशन ॻाल्हाए थी, मिनिस्ट्री ॻाल्हाए थी, सिंध सेक्रेटरी इरिगेशन मूंसां कोन ॻाल्हाइण लाइ तयारु आहे। या मूं मुमताज़ खे कंप्लेंट बि कई आहे त भई जॾहिं ग्राउंड रियलिटी सिंध में मूंखे इहो रिस्पॉन्स मिले थो त पोइ मां कीअं तव्हांखे कहिड़ो केतिरे क़दुरु गाइड करे सघां थो। इहे सभु इश्यूज़ आहिनि जेके तव्हां खणा। बिल्कुलु इश्यूज़ खणण जी कोशिशि कयूं पिया।
इन प्रेज़ेंटेशन जे हवाले सां 2 फेज़िस जेके मां बयानु कया, हिकु त पाणी जे मनसूबनि बाबति पाणी आहे कोन, उन खां पोइ इहो मनसूबो फ्लॉप आहे अव्हांजी नज़रुनि में। ॿियो जेको अहम मामिलो अव्हां रेज़ कयो त सिंध जा कुझु पॉकेट्स अहिड़ा आहिनि ज़मीनुनि जा जिन जा तफ़सील बि तलब कया विया आहिनि, थी सघे थो उहे वरी बाज़ाब्ता तौर ते उन्हनि जी डिमांड कई वञे त इहो हिकिड़ो ॻणतीअ जो को लम्हो हूंदो, पोइ शायदि ही मनसूबा उन्हनि खे बि ख़बर हूंदी फ्लॉप वेंदा, उन खां पोइ वरी को उज़ुर ॾिनो वेंदो, छाकाणि त हिते इहे मनसूबा न लॻी सघिया, तंहिंजे करे इहे जेके पॉकेट्स आहिनि इहे असांजे हवाले कयो त इन्हनि ते अहिड़े क़िस्म जा मनसूबा या पाणी रिजर्वाइज़ कयूं या बिल्कुलु ईअं ई थींदो। पर हिन में तव्हां कॾहिं रिएक्शन सिंध गवर्नमेंट जो मूंखे कोन, सिंध गवर्नमेंट में रुगो मूंखे हिकिड़ी ख़बर आई हुई, जी सिंध गवर्नमेंट में हिकिड़ी ख़बर आहे त डिप्टी कमिश्नर को पुछियो आहे त तव्हां वटि केतिरी सरप्लस अवेलेबल आहे, घणनि डिप्टी कमिश्नर कोन्हे ऐं घणनि डिप्टी कमिश्नर त असां वटि हेतिरी एरिया अवेलेबल आहे। हाणे उन लाइ पाणी आहे या कोन्हे, पर इहा शइ हले पई सिंध गवर्नमेंट में, ऐं उन ते सिंध गवर्नमेंट जो को वधीक रिएक्शन या मीडिया जो वधीक को रिएक्शन कोन आयो आहे। पर इहा ॻाल्हि तव्हांजे रिकॉर्ड ते आहे, 2 हफ़्ता अॻु मुंहिंजे ख़्याल में तव्हांजे अख़बार में रिपोर्ट बि कई। पर इहा ॻाल्हि आहे त इहे सभु गवर्नमेंट इन ते सोचे रही आहे। इहो नओं इदारो ठहियो आहे जेके ज़मीनियूं ॾियणियूं आहिनि वॾनि खे, त उन जे लाइ इहे सॼी स्कीमूं थी रहियूं आहिनि। पोइ प्रैक्टिकल थींदियूं या न थींदियूं, पर हर को माण्हू पंहिंजी जान छॾाइण लाइ हाल फ़िलहाल इहा प्रेज़ेंटेशन ॾिनी अथऊं। इन प्रेज़ेंटेशन जी मां नथो सम्झां त को इहो प्रैक्टिकल आहे, पर वरी बि असांजो कमु आहे त असां पाण होशियारु रहूं, छाकाणि जो ऑलरेडी हर ॻाल्हि में सफ़र असां कयूं था। पंजाब पाणी चोरी करे थो, पंजाब पाणी जी ऑडिट कराइण कोन थो ॾिए, असांजा माण्हू जेके इंजीनियर ते हलनि उहे असांखे फीडबैक कोन था ॾियनि पिया, ऐं इट इज़ वेरी अनफॉर्चुनेट। इन जे लाइ असां किराए कंदा रहियूं, असांखे रिलीफ कोन थो मिले। जी अव्हां जीअं चओ पिया फज़लुल्लाह कुरैशी साहिबु त कुकू करणु असांजे वस आहे, इंफॉर्मेशन ॾियणु शेयर करणु उन्हनि ऐवाननि ताईं पंहिंजा तहफ़ुज़ात पहुचाइणु, इहो फ़र्ज़ु असां निभायूं था। बाक़ी सिंधवासी सिंध गवर्नमेंट जेका आहे उन्हनि मां बि कंहिं नुमाइंदे खे ईंदड़ के प्रोग्राम में ज़रूरु शामिलु कंदासीं। अॼु त कामोरा कुझु मसरूफ़ हुया, फ़ोन अटेंड न कई। मुमताज़ बुखारी साहिबु, फज़लुल्लाह कुरैशी साहिबु जिन ख़दशनि जो इज़हार कयो या टेक्निकल पॉइंट्स ॿुधाया आहिनि, अव्हांजी का ॻाल्हि थी सिंध जे कंहिं ऑफिसर सां? इरिगेशन सेक्रेटरी त ॻाल्हाइण लाइ तयारु न आहे, फज़लुल्लाह साहिबु उनजी शिकायत बि कनि पिया। सिंध हुकूमत सां कहिड़ी रीति ॻाल्हायो वियो आहे, छा चयो वियो उन्हनि खे, या इन समूरे मामले में उन्हनि खे बाईपास कयो वियो इहो जेको मनसूबो शुरू थिए पियो त? जी मुंहिंजी सेक्रेटरी इरिगेशन सां कल्ह ॻाल्हि थी हुई, जॾहिं मूंखे इहो डॉक्यूमेंट मिलियो किथां सोर्सिस खां, त हुन वेरीफाई कयो इहो डॉक्यूमेंट असां ॾे आयो आहे। ऐं उन उबतो इहो मूंखे चयो त थी सघे थो त इहो जेको आहे DMG जा ऑफिसर मुक़ररु कनि था, ऐं जेको आहे माना ईअं सम्झो त उन्हनि खे सिर्फ़ु पंहिंजी इन ख़दशनि में हुआ त इहे रिशफलिंग थिए पई, असां हलिया वेंदासूं। बहरहाल उनजे बावजूद बि हुन ऑफ द रिकॉर्ड जेकी शयूं ॿुधायूं उनमें हिकिड़ी जेको ऑन द रिकॉर्ड जहिड़ी शइ इहा आहे त उन चयो त इहो ख़दशे वारी ॻाल्हि आहे, ऐं सिंध हुकूमत जेको आहे इन ते उन तरह जो सही स्टैंड या डायरेक्शन उहे उन तरह जूं असांखे न पियूं मिलनि, छो त हुनजो जेको इशारो डायरेक्शन जे वधीक हुयो, त डायरेक्शन असांखे के बि माना इन जो मतिलबु इंतज़ारु पिया कनि, छो त उन्हनि इहा सॼी जेकी कथा आहे उहा सिंध हुकूमत ॾाढो बकौल उन्हनि जे पेश करे छॾी आहे। न रुॻो इहो, पर चीफ इंजीनियर्स जी हिकिड़ी मीटिंग बि कराई वई, जंहिं मीटिंग में उन्हनि खे चयो वियो त तव्हां पंहिंजे जेके जिन बैरेजिस जा आहियो उन्हनि जी कमांड एरिया डिटरमिन कयो त हिन वक़्तु केतिरी आहे, पाणी केतिरो थो वञे, ऐं ऑफ द रिकॉर्ड छो त हिकिड़ी कमांड एरिया एरिया जेकी चोरी जे पाणी ते बि हलंदड़ आहे, त उहा समूरी उहा डाटा कलेक्ट करण लाइ सिर्फ़ु उन्हनि खे हिदायतूं ॾिनियूं वियूं आहिनि। बाक़ी ॿी कंहिं बि तरह सां ऑफिशियल अञा ताईं इन ते वर्डिक्ट को बि ॾियण लाइ तयारु न आहे। ऐं इनखे ख़ुदि मूं ट्राई कई, पंहिंजो अॻूणो वज़ीर पाणी ऐं हिन जो तवानाई जो ख़ुर्शीद अहमद शाह, त उहो ट्रेवल में हो, इन करे हुन सां मुंहिंजी ॻाल्हि न थी सघी, प्रोग्राम जो टाइम वेझो थी वियो। पर ॿिए प्रोग्राम लाइ उनखां बि हिन जो वक़ुफ़ वठिबो, छो त हीअ जेकी तयारी जे हवाले सां मूंखे वापदा हाउस जे कुझु ज़रियनि सां मुंहिंजी ॻाल्हि थी, त हिन ते तयारी जेको आहे जेकी निगरान हुकूमत खां अॻु वारो जेको हफ़्तो हो आख़िरी हुन गवर्नमेंट जो, उन वक़्तु खां हिन शुरू कई वई। इहा माना कंफर्म मालूम थियो आहे हिन जी तयारी उन वक़्तु कई वई हुई इन प्रेज़ेंटेशन जी। ऐं उन खां पोइ जेको आहे चइनी सूबनि जे जेके आबपाशी खाते जा जेके सेक्रेटरीज़ खे घुरायो वियो, कंहिंजा नुमाइंदा हुआ उहे, या ॿियो बदकिस्मती सां अञा हिसा में सिंध जो नुमाइंदो मौजूदु कोई न आहे जंहिंखां इहा पुछिजी आहे त उन्हनि खे इन मामले में ऑन बोर्ड वरितो वियो आहे या न, छो त जेके ख़ालिद राना साहिब सां मुंहिंजो जेको इंफॉर्मेशन सेक्रेटरी आहे हुनजो, उन सां मुंहिंजी ॻाल्हि थी मुख़्तसर। उन चयो त असां फ़िलहाल इन सॼे इन जेको आहे
मिनिस्ट्री वारे प्रोपोज़ल खां अलॻि आहियूं ऐं असांखे ऑन बोर्ड नाहे वरितो वियो। ठीकु आहे मुमताज़ बुखारी साहब, टेक्निकल शयूं जेके आहिनि इन जा कुझु ॿिया पासा फज़लुल्लाह कुरैशी साहब खां बि सम्झंदासीं, पर पैनल में मौजूदु आहिनि डॉक्टर अयूब शेख साहब ऐं प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब। डॉक्टर अयूब शेख साहब ॿुधो पिया सर अवां? प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, अवांजो छा ख़्यालु आहे सर जेके ॻाल्हियूं साम्हूं अचनि पियूं, मतिलबु 24 अगस्त ते हिकु गॾिजाणी थी आहे, उन में आबपाशी सेक्रेटरीज़ जेके आहिनि चइनी सूबनि जा उन्हनि खे घुरायो वियो ऐं उन्हनि सां गॾु इहा मीटिंग करे इहो मनसूबो साम्हूं रखियो वियो आहे। हाणे जहिड़ी रीति हीअ निगरान हुकूमत आई आहे उन खां पोइ जहिड़ी रीति इन खां अॻु वरी कुझु बिल कानून बणिजी विया त सम्झ में त घणो कुझु अचे थो पियो, पर पोइ बि अहिड़े क़िस्म जा मनसूबा जेके सिधा सां फ्लॉप लॻनि पिया, इन्हनि जो मक़सदु छा आहे? इन्हनि खां पोइ वरी इन जे आड़ में जीअं ॻाल्हि कईसूं त सिंध जूं कुझु ज़मीनूं उन्हनि ताईं इहो किसो जेको आहे ईंदो नज़र अचे पियो अव्हांखे बि? महिरबानी महताब, पहिरीं ॻाल्हि इहा आहे त पाकिस्तान ठहण खां पहिरीं खां ई पंजाब जी हमेशह जेका रिथा ऐं ख़्वाहिश ऐं कोशिशि रही आहे त उहो सॼे पंजनि ई दरियाहनि जे पाणीअ ते मुकमिल पंहिंजो कब्ज़ो हासिलु करे, ऐं पाकिस्तान खां पहिरीं जॾहिं अञा रुॻो सिंध जे लाइ सखर बैराज जे मनसूबे जी रिथा पए थी त उनखे बि बार बार पंजाब उनजी मुखालफ़त कंदो रहियो ऐं उनजे बदिले में उन दौरान पंजाब जा पंहिंजा 3 बैराज जेके आहिनि से उन ब्रिटिश गवर्नमेंट जे दौरान ठही चुका। उन खां पोइ बि हुननि जी नियत ऐं ख़्वाहिश जेका आहे सिंध खे कंहिं बि इरिगेशन सिस्टम ॾियण जे लाइ न हुई, पर उन खां पोइ वरी अॻिते हली जॾहिं पाकिस्तान ठही वियो त तॾहिं बि उन्हनि जी हर वक़्तु इहा कोशिशि रही आहे त हुननि जी पंहिंजी जेका सॼी कमांड एरिया आहे जेका बि आबादी लाइक़ु आहे, जेका हिन वक़्तु अंडर इरिगेशन सिस्टम कोन्हे, त हू उनखे मुकमिल तरह सां इरिगेशन जे सिस्टम में आणनि ऐं उन जे लाइ ॾिसंदव त हू बार बार रिथाऊं अहिड़ियूं ठाहींदा रहनि था ऐं उन ते सक्सेसफुल बि थींदा रहनि था। उन में ग्रेटर थल केनाल हुजे, थल केनाल हुजे, उनजो फेज़ 1, 2 हुजे, उहे सभु मनसूबा असांखे कालाबाग डैम जो रुॻो जेको आहे सो भउ ॾेई ऐं उन में रुॻो इंगेज रखी करे ऐं ॿिए पासे जेको आहे सो ॿियनि सभिनी मामलनि ते हू पंहिंजो पाणी खणंदा वञनि। ऐं उन में जेके लिंक केनाल आहिनि, सीजे लिंक केनाल हुजे या तोसा पंजनद लिंक केनाल हुजे, उहे जेके बि आहिनि उन्हनि ते पाणी जेको मुआदे मुताबिक़ त हुननि खे सिर्फ़ु बोर्ड जी सूरत हाल में पाणी खणणो आहे, पर हिकिड़ो दफ़ो जेॾी महिल उते कमांड एरिया हुननि जी डेवलप थिए थी त उन खां पोइ कॾहिं बि उतां पोइ हिते हटण जे लाइ तयारु न आहिनि ऐं उहो पाणी मुस्तक़िल तौर ते उतां खयो थो वञे। हाणे इन्हनि सभिनी शयुनि में जेका कोताही आहे उहा कोताही आहे सिंध जे रिप्रेज़ेंटेटिव्स जी। हिकिड़ा उहे रिप्रेज़ेंटेटिव जेके वफ़ाक़ जे अंदरि नुमाइंदगी कनि था ऐं जेके भले चाहे उहे कंहिं हिकिड़ी जमायत सां हुजनि या इंडिपेंडेंट हुजनि, उन्हनि जी ख़ामोशी ऐं उन्हनि जी अयाणप जेका आहे उहा सिंध खे नुक़सानु ॾींदी रहे थी। ॿिए पासे सिंध जी हिकिड़ी जेका नुमाइंदा जमायत जंहिं मुसलसल हींअर 15 साल सिंध ते हुकूमत कई, वफ़ाक़ में सदारत ताईं वज़ीर आज़म ताईं हुननि जो रहियो, उन्हनि कॾहिं बि इन्हनि शयुनि ते गौर फ़िक्र कोन कयो त पाणीअ जे मामले ते सिंध जो मुस्तक़बिल में छा पॉइंट ऑफ व्यू हुजणु खपे ऐं सिंध जी कहिड़ी डिमांड आहे जेका हिन वक़्त ताईं पूरी कोन थी थिए। 91 अकार्ड में जेका स्टडी थियण जे लाइ मुआदे में हुयो त उहा डाउन द कोटली बैराज जेका स्टडी कबी, उहा बि हिन वक़्तु अॼु ॾींहं ताईं कोन कई वई आहे, जंहिंजे बावजूदि बि पाणी इज़ाफ़ी तौर ते सॼो जेको पंजाब खणे थो उहे उन मुआदे में जेको हुननि खे हिसो मिलियल आहे उन खां वधीक ई खणे थो। जीअं हीअं फर्ज़ुल्ला साहब चयो त हींअर जेका वधीक पाणी उते रेज़ करण खां पोइ तरबिला मंगला में वधियो, उनजो बि हिसो जेको सिंध जो, उन्हनि सिंध कॾहिं जेको आहे सो उन ते पंहिंजो केस न रखी सघी, उनखे त छॾियो, पर पीपल्स पार्टी हुकूमत थल केनाल जी मंज़ूरी खां वठी करे मुसलसिल उन जा जेके बि फेज़िस ईंदा था रहनि उन्हनि ते उन्हनि खे क़बूल कंदा ऐं उन जी बजट जेका सेंक्शन थिए थी उनखे बि क़बूल कंदा रहनि था। इरसा जेका हर वक़्तु सिंध जे पाणीअ जी नुमाइंदगी जंहिंखे उते करणु खपे ऐं पंहिंजे हक़ जे लाइ विढ़णु खपे, उते पीपल्स पार्टी हमेशह पंहिंजो रोल अहिड़ो अदा कयो आहे जो सिंध जे जंहिं बि हक़ जी जेका आहे उते दाद फरियाद थियणु खपे या वेड़ करणु खपे, उते कॾहिं कॾहिं त हू ऑफिसर ई अहिड़ो मुक़ररु था कनि जेको सुम्हनि बुकमन हूंदो आहे, या कॾहिं कॾहिं जेको सिंध खे जेकॾहिं अख़्तियार मिले थो त इरसा जो चेयरमैन उहो सिंध मां थिए, तॾहिं बि उहे अहिड़ो माण्हू मुक़ररु कनि था जेको सिंध जी नुमाइंदगी नथो करे, उहो बजाए सिंध जी नुमाइंदगी करण जे उहो बाक़ी ॿियनि सूबनि जी नुमाइंदगी करे थो। त इहा सॼी जेका सूरत हाल आहे उन में मूंखे लॻे थो त जेका चूंडियल असांजा हुकुमरान हुया उन्हनि खां ई जॾहिं न थियो त हाणे जेके ही निगरान हुकूमत आहे जिन खे सिर्फ़ु झंडो गाॾी ऐं प्रोटोकॉल खपे, त उन्हनि में केतिरी इहा जुरत थींदी जो हू पंहिंजे इन
सिंध जे मुफ़ादनि जे लाइ वेड़ करे सघनि। त तंहिंजे करे मूंखे लॻे थो त सिंध जे माण्हुनि खे सुजाग रहणो पवंदो ऐं इन ते जेकॾहिं केर बि अहिड़े क़िस्म जो को मुआइदो करे थो या उनखे यस करे थो त उन्हनि जी रस्ता रोक थियणु खपे ऐं इन्हनि शयुनि खे कॾहिं बि क़बूल न करणु खपे। ठीकु। हींअर बि सिंध जे अंदरि पाणी जी जेका शदीद खोट आहे उन सां हिकु तरफ़ जेका असांजो इरिगेटेड सिस्टम माज़ी में जेको हुयो उहो बि तबाह थींदो थो रहे, त ॿिए पासे जेको समुंड जेको मथे चढ़ंदो थो अचे जी उहो अची जेको आहे सो बदीन जे हिन ते पंहिंजो मथे इलाइक़नि ते अची करे पहुतो आहे। सॼो जेको आहे सो उन्हनि खे समुंड खाई वियो। ठटे जा काफ़ी इलाइक़ा जेके आहिनि उहे सॼो समुंड ॻहंदो थो वञे, त उन्हनि खे त असां बचाए कोन था सघूं, हेठि इरिगेशन जो सिस्टम बचाए कोन था सघूं। ॿी जेका अहम शइ आहे उहा इहा आहे त पाणी जे मुआदे में जेको ज़ेर ज़मीन पाणी आहे उनखे बि काथे में आणणु खपे। सिंध जी नुमाइंदगी कंदड़नि खे इहो ज़हन में रखणु खपे त समूरी दुनिया जे अंदरि पाणी जो जेॾी महिल बि हिसाब किताब कबो आहे त उन में ज़ेर ज़मीन जेको पाणी आहे उनखे बि उन में ॻणप में आणिबो आहे, ठीकु जेको इनाम साहब। पंजाब हिन वक़्तु खे कॾहिं ॻणप में आणे ई कोन थो। तंहिं करे आउं सम्झां थो असांखे सभिनी खे इहो वावेला जेका कयूं था उहा त कबी, पर जेका ईंदड़ वक़्त में चूंडूं थियनि या हिन वक़्तु जेके नुमाइंदा वेठा आहिनि उन्हनि खे असांखे जेको आहे सो इन्हनि ते पंहिंजे कननि ते आवाज़ पहुचाइणु खपे। जी बिल्कुलु ठीकु ॻाल्हि कई अवां बि प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब। जीअं फज़लुल्लाह कुरैशी साहब शुरूआत में चयो त सिंध हुकूमत किरदारु अदा करे, पोइ हुननि चयो त आम माण्हू जेको आहे उहो बि पुछाणो करे सघे थो। अवां बि साॻी ॻाल्हि कई त सिंध हुकूमत त हिन वक़्तु ईअं खणी चइजे त जंहिं कम लाइ आई आहे उहो पंहिंजो कमु कंदी, बाक़ी नुमाइंदगी सिंध जी जेका आहे उहो हिन वक़्तु डॉक्टर अयूब शेख, इनाम भट्टी साहब, मुमताज़ बुखारी, फज़लुल्लाह कुरैशी ऐं व्यूज़ टाइम प्रोग्राम जे ज़रिए असां कयूं पिया, टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जंहिंमें हीअ एक्सक्लूसिव स्टोरी छपी आहे। डॉक्टर अयूब शेख साहब, अवांजो छा ख़्यालु आहे सर, जेके ख़दशात आहिनि जेको मां सवाल बि कयो फज़लुल्लाह कुरैशी साहब खां, त हीअ मनसूबा त बज़ाहिर ऐं सिधो सो फेल लॻनि था पिया, पाणी आहे कोन, उनखां पोइ इहे डैम्स जेके आहिनि मुकमल तौर ते फेल वेंदा। पर ॿियो जेको मामिलो साम्हूं आयो, फज़लुल्लाह कुरैशी साहब मेंशन कयो त सिंध जूं जेके गैर आबाद ज़मीनूं आहिनि केतिरनि ई इलाइक़नि में, उन जा जेके तफ़सील तलब कया विया इंतिज़ामिया खां, इन मामले खे अवां कीअं पिया ॾिसो, इन सां रिलेट करे सघे थो इहो मनसूबो फेल थियण खां पोइ वरी जवाज़ अञा वधी वेंदो? मुंहिंजो ख़्यालु आहे त हू मनसूबो ॿी ॻाल्हि आहे, हीउ मनसूबो ॿी ॻाल्हि आहे। ऐं जेकॾहिं फज़लुल्लाह कुरैशी साहब जिन जी ॻाल्हि खे वठूं था जी त हू चए थो त वापडा मिड़ई जान छॾाई आहे पंहिंजी, पाणी आहे कोन ऐं ॿ प्रोजेक्ट ॿुधाए छॾे, इन्हनि ते अमल थी नथो सघे। आउं सम्झां थो मुमताज़ जी स्टोरी या ख़ुदि इरिगेशन डिपार्टमेंट वारा उन्हनि सभिनी खे मिलाए जेकॾहिं असां ॾिसूं था त असांजी आख़िरी ॻाल्हि वरी बि वञी नियत ते बीहंदी। असल में पाकिस्तान जो जेको विफ़ाक़ आहे उन विफ़ाक़ में तव्हां बुनियादी तौर करे छॾियो आहे त हिकिड़ो वॾो भाउ आहे, टे नंढा भाउर आहिनि। हालांकि भाउर सभु हिकु जहिड़ा थींदा आहिनि, असां उथंदे ई वॾे ऐं नंढे में पइजी विया आहियूं। फ़ाइदो वॾो भाउ वठंदो, नुक़सानु वरी नंढे भाउ खे ॾिबो। हा, ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त वॾे भाउ वटि दावा वॾी आहे, वॾे भाउ वटि ताक़त बि वधीक आहे, वॾे भाउ वटि मोहर वारा इलाइक़ा आहिनि, असां पुछड़ी वारा आहियूं, ऐं वॾे भाउ जो हाणे वरी ॿिए जाबलू सां इताद थी वियो आहे, इन करे असां सफ़ा ऋण में रुली आहियूं। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त हिन ते लिखा पढ़ी बि थिए, पर अवल शइ सॼी सम्झणु खपे। ऐं हिकु ॻाल्हि एब्सोल्यूट आहे, क़तई आहे, सिज जी रोशनी वांगुरु, त वापडा जी नियत ते कॾहिं बि एतबार ऐं भरोसो नथो करे सघे। हिकु ॻाल्हि सिज जी रोशनी वांगुरु क़तई ऐं साबित थियल आहे, उहा हीअ आहे त हुननि खे सिंध जे ज़मीनुनि जी, सिंध जे दरिया जी परवाह नाहे। हिकिड़ी ॻाल्हि वापडा जी नियतनि मां ज़ाहिर थियल आहे, प्रूफ थियल आहे, त हुननि खे आलमी जेके क़ाइदा आहिनि दरियाउनि जा, मज़हबी जेके क़ाइदा आहिनि दरियाउनि जा, ऐं जेके पाकिस्तान जे अंदरि क़ाइदा आहिनि सीसीआई जे हवाले सां दरियाउनि जा, उन्हनि खे का बि परवाह कान्हे। लठ उन्हनि सां गॾु आहे। इस्टेब्लिशमेंट जो इहो कमु कोन्हे जो विच में अची पए त भाउ न विड़ो ख़राबु न थियो। इन करे वॾे भाउ इहो सम्झी छॾियो आहे त कोई हिननि जो पासो वठंदो कोन। इन करे मिसाल थो ॾियां तव्हांखे, ज़ुल्फ़िकार अली भुट्टे साहब जे वक़्त में ज़बानी हिकिड़ो मुआइदो थियो आहे त पाणीअ जा मुख़्तलिफ़ जेके
फ्लड कैनाल सेल, उनजो नालो ई फ्लड कैनाल। बिल्कुलु माना ॿोॾि में जीअं ई पाणी वधंदो त उन्हनि खे पाणी ॾिनो वेंदो। उन वक़्त खां वठी अॼु ॾींहं ताईं ॿोॾि हुजे सोकड़ो हुजे, पंजाब में उहे दरिया वहनि था ऐं चवनि था ज़ुबानी तौरु असां इहो तइ करे छॾियो। ज़ुबानी तौरु जेको कुझु तइ थियल आहे उहो पथर ते लीक पंजाब जे लाइ आहे, ऐं असीं जेको बि कुझु चऊं था उहा असांजी ज़बान जेका आहे उहा कारी ऐं कोझी ऐं मज़लूम ऐं मिसकीन निबल ऐं हीणी आहे। इन करे मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त कहिड़ी बि हुकूमत हुजे उन जे लाइ चौकीदारी हाणे हुकूमतूं न कंदियूं, चौकीदारी अवाम खे करणी पवंदी। ऐं आख़िरी जुमिलो हीअ थो चवां त हीअ जेका पॉलिटिक्स ख़तमु कई वई ऐं डीपोलिटिसाइज़ थी वई सिंध समेत सॼो पाकिस्तान, उन जा के त सबब हूंदा। असां रुॻो मुआशी तौरु IMF जा हाणे ग़ुलाम थोरे ई आहे, असां समाजी तौर ते हाणे हिकिड़ी अहिड़ी निंदणक आई ऐं अहिड़ी हिकिड़े गैर आइनी माहौल में रहण ते मजबूर बणाया विया आहियूं जो असां सम्झूं था त का बि पॉलिटिक्स फौरी तौर ते उथी न सघंदी, पर उन जे बावजूद बि माण्हुनि खे कुझु त करिणो पवंदो। ऐं मां तव्हांखे मिसाल तौरु ॿुधायां, हुई बिजली जेका बिज वांगुरु कड़की आहे माण्हुनि जे मथां, बिल्कुलु त बि तव्हां सॼे पाकिस्तान जी हुकूमत जो, सूबनि जे हुकूमतुनि जो ऐं ख़ुदि माण्हुनि जो उन जे बारे में जेको रवैयो आहे, इन करे हीउ जेको मुल्क जे अंदरि डीपोलिटिसाइज़ सिस्टम आहे, समाज में गैर सियासी जेको वहकिरो जारी करायो वियो आहे, इन खे बि बंदि कराइणो पवंदो। ठीकु आहे डॉक्टर अयूब शेख साहब, वापसि सवाल ईंदासीं। फज़लुल्लाह कुरैशी साहब, जीअं शुरूआति में अवां काफ़ी रहनुमाई कई कुझु टेक्निकल साइड खां, ऐं उनखां पोइ वरी सिंध गवर्नमेंट खे छा करणु खपे, त मजमूई राय इहा साम्हूं अचे पई त 24 अगस्त ते जहिड़ी रीति गॾिजाणी थी ऐं जहिड़ी रीति CCI में इहो मामिलो न खयो वियो ऐं तरतकड़ में इजलास थियो ऐं इहे मनसूबा पेश कया विया, त उन मां वाज़े त आहे त सिंध हुकूमत जेका आहे निगरान सेटअप, उहो इन मामले में कुझु न कंदो। अवां जेका ॻाल्हि कई त पोइवारी करणी पवंदी पंहिंजो पाण ई ऐं इन्हनि मनसूबनि ते अखि बि रखणी पवंदी। आम माण्हू जेको आहे उहो किरदारु अदा करे सघे थो, त मामिलो सफ़ा चिटो न आहे, CCI में बि न वियो, इरसा में बि न वियो, त पोइ आम माण्हू अदालत जो दरवाज़ो खड़काए सघे थो इन मामले में? माण्हू तॾहिं अदालत चवंदी त बाबा जेके तव्हांजा लीगल फॉर्म आहिनि उहे त पूरा कयो न तव्हां, असां वटि छो था अचो पिया? जेको तव्हांखे पंहिंजे जेका पेशबंदी करणी आहे कयो। माना सिंध गवर्नमेंट ॾिसो हिन इंटरम करण ॻाल्हि कोन थो कयां मैं, अॻी गवर्नमेंट में इरसा जो मेंबर टियों जेको सिंध खे मिलण वारा मुशरफ रखियो, उहो नॉमिनेट थियो, सिंधी वज़ीर हुयो, उनखे नॉमिनेट सिंधी न कयईं। उन ज़माने में उन वज़ीर जे ज़माने में पंहिंजो चेयरमैन जेको आहे इंडस रिवर कमीशन जी पोस्ट ख़ाली थी, उते सिंधी हिकिड़ो अवेलेबल हो, उहो कोन थियो। बिल्कुलु तंहिंखां पोइ हिन गवर्नमेंट जेका गुज़िरियल गवर्नमेंट हुई, तंहिंखे सिंध जो माण्हू नॉमिनेट करणो इरसा में, इरसा जे मेंबर जे रिटायरमेंट को 2 महीना अॻु में इरसा जो मेंबर सिंध 2 हफ़्ता अॻु हिकिड़ो हफ़्तो अॻु ज़ाहिद जूनेजो साहिबु रिटायर करे वियो। हाणे सिंध में निमाइंदगी कोन्हे ऐं अञा ताईं सिंध गवर्नमेंट, अॻे सिंध गवर्नमेंट, हिन गवर्नमेंट पंहिंजो माण्हू न मोकिलियो आहे। तव्हां महताब कहिड़े जहान में था रहो पिया? अवां ॾिसो छा था पिया, किथे सिंध गवर्नमेंट आहे? तंहिंखां पोइ जेका टेलीमेट्री सिस्टम आहे उन में असांजा व्यूज़ आहे त टेलीमेट्री सिस्टम खे सही नमूने लॻायो वञे, उनजी काई पोइवारी कोन थी आहे। टेलीमेट्री सिस्टम हाणे लॻी रहियो आहे। इन खां पोइ असां गुज़िरियल 3 सालनि खां चऊं था त वाटर ऑडिट करायो, त पंजाब पंहिंजे हिसे खां वधीक पाणी खणी थो वञे पियो। असांजा नुमाइंदा जेके इंजीनियर वेठा आहिनि उहे फेल थिया आहिनि, त वाटर ऑडिट करण लाइ कंहिंखे परवाह कोन्हे। भाई तव्हां कीअं गवर्नमेंट आहे? कहिड़ी गवर्नमेंट आहे? रुगो पाणी विकिणण लाइ त गवर्नमेंट न आहे न, गवर्नमेंट पाणी खे संभालण लाइ आहे। सिंध जो पाणी खे महफ़ूज़ करणो आहे, सिंध जो पाणी घुरी वठिणो आहे, सिंध जो पाणी विड़ी वठिणो आहे। ईअं त कोन हलंदो जेको जीअं सिस्टम हली रहियो आहे। ज़ाहिद जुनेजो साहिब जी ॻाल्हि कई आहे फज़लुल्लाह कुरैशी साहब, उहे जॾहिं इरसा चेयरमैन थिया त इन पंहिंजे मुख़्तसर मुद्दे दौरान उन्हनि बि अहिड़ो को कमु न कयो। 91 वारे पाणी मुआदे ते अमल दरामद कराइण में बि उहे नाकाम रहिया न। त उन में एक्ट में ॾिसो, एक्ट इहो आहे त एक्ट में मेजॉरिटी वोट थींदो आहे जी। चेयरमैन वटि को 2 वोट कोन्हनि। चेयरमैन पंहिंजो कोशिशि कई, आई वाज ऑल डिफरेंट फॉर द चेयरमैन। मां चेयरमैन सां टच में रहियो आहियां। हिन पंहिंजी कोशिशि कई। हिन को अॻु में मज़हर शाह साहब हो, इन्हनि 2 चेयरमैन बहितरीनु कमु कयो आहे ऐं बहितरीनु रिकॉर्ड छॾिया आहिनि। पर छा आहे जो बलोचिस्तान जो मेंबर तव्हां सां नाराज़ आहे, उहो हुननि सां मिली थो वञे त बलोचिस्तान KPM मर्कज़ जो
इन करे मुशरफ साहब सिंध जो मेंबर एडिशनल ॾिनो हुयो त सिंध लोअर रिपेयन आहे, सिंध खे 2 वोट मां ॾियां थो पियो। पोइ उनखे सिंध गवर्नमेंट रिटेन न करे सघी, सिवाइ हिकु दफ़े जे बाक़ी 5 मेंबर जेके आहिनि सिंध मां न आया आहिनि, पंजाब जा आहिनि। हिकु पंजाब जो मेंबर, ॿियो सेंट्रल मेंबर, टियों केपी जो। इहे 3 त आहिनि ई आहिनि, छाकाणि केपी जो पंजाब सां वास्तो आहे, केपी लोअर रिपेयन कोन्हे। त इन मामले में केतिरो बि चेयरमैन स्ट्रांग हुजे, केतिरो बि एडुकेटेड हुजे, उहो न करे सघंदो। इते तव्हांखे रिलीफ ॾियणो आहे, CCI में मिलणो आहे। CCI में तव्हां वञो कोन था, यू आर शाई ऑफ गोइंग टू CCI। जे वञो छा त केस ठाहे कोन था, जो कोन था वञो, वञूं बि था त वरी बिल्कुलु सर पंहिंजे दावनि जे उपतर वरी जेके फिगर साम्हूं अचनि पिया आदमशुमारी जे हवाले सां, उन ते सही करे वरी मोटी था अचूं चुपचापात में। हा त पोइ इहे त सभु ॻाल्हियूं तव्हांजे साम्हूं पियूं आहिनि। पोइ बाक़ी पंजाब ते छो था ॾोड़ियो? पंजाब में सभु नेशनलिस्ट गवर्नमेंट आहिनि, उहे पंजाब जो इंट्रस्ट ॾिसनि थियूं, कंहिंजी बि हुकूमत हुजे। दे लुक एट द इंट्रस्ट ऑफ पंजाब एट ऑल कास्ट। जेको बि वज़ीर आज़म, मां 40-50 त मां पंजाब में कमु कयो आहे, मां 50 साल खां पंजाब जो रिकॉर्ड ट्रैक थो कयां पियो। असां वटि लावारसी आहे। बाक़ी हाणे वधि में वधि असां वटि हिकु सोशल मीडिया एक्टिव आहे या चैनल एक्टिव आहिनि, सो वाट। ऐं लीगल फोरम्स जेकॾहिं नथा इस्तेमालु थियनि, गवर्नमेंट जेका हाणे वारी आहे बार बार हुनजो ज़िक्र थिए थो, त पोइ छा करणु खपे, छा थिए सर? जहिड़ो मामिलो नज़र अचे पियो त लीगल फोरम्स ते वेंदा ई कोन, गवर्नमेंट टू गवर्नमेंट इहे मामला हलंदा ई कोन सर। अदा पोइ रोडनि ते निकिरो। अमां पाण चयो न त को बि इदारो ओन बि नथो करे इन्हनि मनसूबनि खे, केरु ॻाल्हाइण जे लाइ बि तयारु न आहे। इहे मनसूबा अलाए किथां आया, केरु थो पोइवारी करे। हिन मनसूबे मां सीरियस न आहे, मनसूबा ईअं हलंदा पिया हलंदा। ॻाल्हि आहे त जेको प्रेज़ेंट जेके असां ज़्यादतियूं थी रहियूं आहिनि, छाकाणि दोस्त पाणीअ जे मसइले ते ॻाल्हाए रहिया आहिनि, त प्रेज़ेंट जेके मार्सियूं थी रहियूं आहिनि, सही पाणी असांखे कोन थो मिले। पंजाब वाटर ऑडिट कराइण कोन थो ॾिए, सीज लिंक केनाल आउट ऑफ द सीज़न वहनि पिया। एडिशनल जेका स्टोरेज कैपेसिटी थी आहे मंगला में, उन जो असांखे हिसो कोन मिलियो आहे। जेको फार्मूला जेको इर्सा जेको अप्लाई करे रही आहे, सो ज़ोर ते अप्लाई करे रही आहे, जेको लीगल इलीगल फार्मूला आहे, ये सभु इशू CCI में सेटल करण जा आहिनि, सिंध गवर्नमेंट खे सेटल करण जा। ही पंहिंजे जाइ ते जॾहिं इहो थियो या रेशमा जवान थी त पोइ इनखे बि ॾिसी वठंदासीं। पर प्रेज़ेंटली असां त नाज़ जेका ज़्यादती थी रही आहे, टेलीमेट्री लॻी रही आहे, उन में सो कोन्हे, इर्सा में असांजो मेंबर कोन्हे, CCI में पोइवारी कोन्हे। इन्हनि खे तव्हां कीअं कंहिंजे खाते में विझंदव? ठीकु, मुमताज़ बुखारी साहब ॾाढो ॿुधायो। मुमताज़ साहब, ॻाल्हि ॿोल मां ॿुधो पिया, हाणे जीअं सिंधीअ में हिकिड़ो पहाको आहे न त बछ कुॾंदी आहे पंहिंजे किले आहर। त असांजा जेके अॻवान आहिनि लीडर्स, अनफॉर्चुनेटली ख़ुर्शीद शाह साहब जीअं मां शुरू में ज़िक्र कयो त उहे पाणी वारी वज़ारत जा जॾहिं वफ़ाक़ी वज़ीर हुआ गुज़िरियल दौर में, उन वक़्तु उहे ई वरी नवनि सूबनि बाबति जेका कमेटी जुड़ी हुई, उन जा सरबराह बि मुक़ररु थिया, जंहिं ते सिंध पारां शदीद एहतजाज कयो वियो नवां सूबा क़ाइमु करण वारी कमेटी जे ख़िलाफ़ में। त हाणे फज़लुल्लाह कुरैशी साहब जेको जुमिलो चयो आख़िर में, जेसिताईं रेशमा जवान थिए त पोइ ॾिसंदासीं, वाक़ई थोरो ख़ामोश इख़्तियार करणु खपे, वेट एंड वॉच वारी पॉलिसी हले, या वरी लीगल फोरम्स ताईं वञण जे लाइ गवर्नमेंट खे कुझु हिमथाइजे जेका आहे मौजूदा? ॾिसो, लीगल फोरम, पहिरीं ॻाल्हि त लीगल फोरम कहिड़ा आहिनि? लीगल फोरम सभ खां वॾो में वॾो आहे CCI, उते वञणु घुरिजे। पर जेकॾहिं तव्हांजो ख़्यालु आहे त कोर्ट में वञणु घुरिजे, त कोर्ट में जेकॾहिं तव्हांजे ख़िलाफ़ फ़ैसिलो ॾेई छॾियूं ऐं जेको थींदो रहियो आहे, त पोइ तव्हां छा कंदा? लीगल फोरम CCI जो त मिसाल साम्हूं आहे न सर, वॾे वज़ीर मुराद अली शाह साहब जी। CCI प्रॉपर फोरम आहे, उन खां पोइ इर्सा आहे, वादा ऐं जेको मिनिस्ट्री ऑफ वाटर एंड पावर आहे, उन में वञी करे पंहिंजा जेके इंजीनियर्स आहिनि, छो त लीगल में हिकिड़ो पंहिंजो CCI आहे, पर ॿिया जेके फोरम आहिनि उहे टेक्निकल, उते पंहिंजा जेके टेक्निकल माण्हू आहिनि, इंजीनियर्स आहिनि, उन्हनि खे वञणु घुरिजे। ताकी हिन इशू खे बि मां ईअं नथो सम्झां त इहो जब रेशमा जवान होगी, काला बाग टाइम ठहियो त न हो न, पर असां उहो मनसूबो बि ईअं उन्हनि फ्लोट कयो हो। तव्हांखे यादि हूंदो त 80s में उन्हनि ईअं ई हल्के जेको हेठियां सुर सां फ्लोट कयो, पर पोइ असां 80s में ई उनखे जेको आहे रिजेक्शन जो जेको शुरू कयो, मुहिम शुरू कई, सिंध असेंबली पहिरीं करारदाद 80s में ई पेश कई हुई, तॾहिं वञी उहो मामिलो कंहिं हद ताईं रुकावट जो शिकार थियो। असांखे रेशमा जे इंतज़ारु थियण खां अॻु में नंढे हूंदे ई हुनखे जेको आहे मालिकनि हवाले करणु घुरिजे, बाबा हिनखे पाण वटि संभालियो। जेकॾहिं ही मनसूबो हू एग्जीक्यूट कनि था, फर्ज़ कयो चवनि चङो भला हाणे तव्हां चओ था त ही नथा कयूं, ही था कयूं, नंढो हिसो हिन जो ही था कयूं, त हू ज़रूरु कंदा। छो त हुननि खे जेको ॾिसो, हिकिड़े वॾे वक़्त खां वठी उहो हिन जो डेवलपमेंट जेको चोलिस्तान डेवलपमेंट अथॉरिटी हुननि जी ठही पई आहे ऐं उते थिए पियो। मां सवेर जेको ज़िक्र कयो त जंहिंजूं हिते ज़मीनूं जंहिंखे ॾिनियूं वेंदियूं,
उहे छॾींदा कोन। हिकिड़ो पोर्शन इहो आहे। ॿियो इंटरनेशनली जेको प्लानिंग कमीशन अॻु में ई ऐलान करे चुकी आहे त बाबा हितां जी मिटी जी सोन करणी आहे। उहा मिटी सोन कीअं कंदा? ज़ाहिर आहे उहे कहिड़ियूं रिथाऊं आणींदा न। ऐं पंजाब जी डोमिनेंसी आहे, इहा असांजी हिकिड़ी ओपन सीक्रेट आहे। पंजाब जी डोमिनेंसी जी सूरत में लामहल आहे। सभु जेके वॾा प्रोजेक्ट आहिनि उहे उते खणी ईंदा। पाणी जेको सिंधु जो 5 नद खां हेठि सिसकी वेंदा, इहो आख़िर में पोइ लॻंदो त असांखे को कैनाल या को वाह जी सूरत में इहो अची घोटकी या गुडू ताईं अची या सखर बैराज ते पहुचंदो, हेठि पाणी वेंदो ई न। छो त ही पाणी जा जेके सिंधु दरिया जा ही वसीला आहिनि। हा, बाक़ी हाणे नेचर आहे, ग्लेशियर जेके जेको आहे ओवर थियनि था, को 15-20 साल पाणी जो जेको आहे फ्लो वधे थो ऐं मॉनसून जो जेको पैटर्न आहे उहो जीअं हाणे तब्दील थींदो रहियो आहे उहो थिए थो, त पोइ पाणी जी फराहमी रहंदी। पर ही जेके प्रोजेक्ट हूंदा आहिनि इहे मुस्तक़िल बुनियादनि ते हूंदा आहिनि। छो त असां त पैटर्न चेंज थींदे ॾिसूं पिया न, मौसमनि जा बि ॾिसूं पिया, एग्रीकल्चर जा बि ॾिसूं पिया। हाणे उहे ख़ुदि हू चवनि पिया त असांजो जेको आहे क्रॉप पैटर्निंग पंजाब में वधी वई आहे, मुख़्तलिफ़ थी वई आहे। त माना क्रॉप पैटर्निंग वधी आहे त माना लामहल हुननि पाणी वधीक खणणु शुरू कयो आहे। पाण ॼाणाइनि पिया त असांजे 5-6 ज़िलनि में जेको आहे वधि में वधि शुगर केन थी आहे, शुगर केन ऐं सारियूं ॿ अहिड़ा फ़सुल आहिनि जेके वधि में वधि पाणी खणंदड़ हूंदा आहिनि। उहे हेठियों जर जो पाणी बि खणनि पिया ऐं सिंधु दरिया जे छो त जेके हुननि ज़िलनि जा ज़िक्र कया आहिनि उहे सभु सिंधु में डायरेक्ट में कमांड में अचनि पिया, जंहिंमें मुल्तान बि हुननि ॼाणायो आहे, रैनिया खान ॼाणायो आहे, या अहिड़ा मुज़फ़रगढ़ वारा मुज़फ़राबाद ॼाणाया अथऊं, अहिड़ा गाज़ी खान वारा ज़िला ॼाणाया अथऊं। डायरेक्ट कमांड एरिया सिंधु दरिया जी में अचनि पिया। त उते हुनजे लाइ जेको आहे पैटर्न चेंज थियो आहे जेको फ़सुल जो, त उनजो असर ई पियो आहे। त पाणी जी खणत उते वधी आहे ऐं वधंदी अञा, जेकॾहिं ही ॿियूं उते। छो त पंजाब जो एग्रीकल्चर ऐं इरिगेशन डिपार्टमेंट जी तमामु घणो विजिलेंट आहिनि। असांखे इहो मञणो पवंदो, उहो ज़ाहिर आहे उहे पंहिंजे इंट्रस्ट लाइ कुझु बि कनि था। उन्हनि खे उन हवाले सां एप्रिशिएट करे सघिजे थो, बाबा हू पंहिंजे इंट्रस्ट में सभु कुझु कनि था, पंहिंजे माण्हुनि लाइ कनि था, एग्रीकल्चर लाइ। ममता साहब, अवां बि उहा ई ॻाल्हि कयो पिया, कास्ट ते कनि था, इहो हिकिड़ो सुठो सवाल आहे। अवां बि उहा ई ॻाल्हि कई जेका फज़लुल्लाह कुरैशी साहब कई, त पंजाब जी गवर्नमेंट पोइ कहिड़ी बि अचे थी कहिड़े बि दौर में, उहा तमामु घणी नेशनलिस्ट हुजे थी ऐं पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजे सूबे जो उनजे राइट्स जो वॾो ख़्यालु रखंदी आहे। डॉक्टर अयूब शेख साहब, अवां शुरूआति में ई इहा राय ॾेई छॾी त चौकीदारी जेका आहे उहा आवाम खे करणी पवंदी, ऐं फज़लुल्लाह कुरैशी साहब या मुमताज़ बुखारी साहब जो इहो चवणु आहे त कालाबाग डैम ख़िलाफ़ु जेका जिदोजहद उन वक़्तु ई शुरू थी। अहिड़ी मूवमेंट जी ज़रूरत आहे, वक़्त खां अॻु ई मूवमेंट थींदी त पोइ शायदि अहिड़े क़िस्म जा मनसूबा अॻिते न वधनि। लीगल फोरम्स तरफ़ गवर्नमेंट वञे या न वञे, उन तरफ़ ॾिसणो ई न आहे। हिकिड़ी ॻाल्हि सफ़ा चिटी करे ॾियो पंहिंजे टीवी चैनल जे मार्फत समूरनि सिंधियुनि खे। जी, उहा हीअ त ज़ुल्फ़कार अली भुट्टे जे क़त्ल खां पोइ सिंधियुनि खे पाकिस्तान जे अदालतुनि ते शक रहियो आहे। तॾहिं इन करे सिंध जे कंहिं बि इशू ते वञण खां अवल माण्हू चवंदा जेकॾहिं हिन ते हुननि हीअं चयो त पोइ छा कंदासीं। इन करे सिंधी माण्हू कॾहिं बि कोर्टुनि जे पासे न वेंदा आहिनि। हिकिड़ो लीगल पासो त इहो। ॿियो लीगल पासो हीअ आहे त मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हीअ आहे त जेके बि सिंध जा इकानमी जा ॼाणू, पाणी जा एक्सपर्ट, मीडिया जा सहाफ़ी जेके उन खे ॼाणनि था, सम्झनि था, मुमताज़ बुखारी जहिड़ा, उन्हनि सभिनी खे गॾिजी हिकिड़ो मौक़िफ़ ठाहिणो पवंदो। अख़बारुनि खे हिकिड़ो एडिटोरियल लिखणो पवंदो ऐं हिकिड़ी ख़बर हलाइणी पवंदी, हिकिड़ो सच ॾियणो पवंदो ऐं जेके बि पॉलिटिकल तंज़ीमूं आहिनि उन्हनि समूरनि खे आहिस्ते आहिस्ते निंड मां उथारणो पवंदो। ऐं हू हींअर हिकिड़ी सुई आई आहे जेका 6 महीना निंड कराए थी, तो असां वारनि खे 2-3 सालनि जूं सुयूं लगातार हणी छॾियूं अथऊं। तो तव्हांखे हाणे पॉलिटिक्स नज़र न ईंदी, अव्हांखे बेवसी नज़र ईंदी, अव्हांखे निधड़काई नज़र ईंदी, अव्हांखे बहस नज़र ईंदो, अव्हांखे हिक ॿिए जी जुंडा पट नज़र ईंदी ऐं को बि सेर हासिल बहस जेको आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त सोशल मीडिया जंहिंजी फज़लुल्लाह कुरैशी साहब ॻाल्हि कई, ख़ुदि सोशल मीडिया जो आउटपुट बि जेको आहे मुंहिंजी नज़र में उहो सिंधी माण्हुनि जे हक़ में 10% आहे ऐं 90% उनजे ख़िलाफ़ु। बिल्कुलु ठीकु आहे। 90% छुड़वा गया, 90% गारियल आहिनि, 90% पंहिंजे वॾेरकीअ खे अॻिते वधाइण वारा आहिनि।
पंहिंजी चङमुड़सी खे अॻिते वधाइण वारा आहिनि, इदारनि खे तहस नहस करण वारा आहिनि। इन करे मां सम्झां थो उन 10% में बि सिर्फ़ु उहे माण्हू खणणा पवंदा जेके सीज़न्ड हुजनि, सेंसिबल हुजनि ऐं जिन खे इन्हनि इश्यूज़ जे बारे में एतिरी ख़बर हुजे जेतिरी इकोनॉमिक्स ते असांजे रफ़ीक चांडे खे ख़बर आहे या असांजे केसर बंगाली खे ख़बर आहे। ही इंतिज़ामी मामला जेके ॿुधाए थो फज़ुल्ला कुरैशी साहब, जी जेकॾहिं उहो विच में मर्कज़ जो सेक्रेटरी न हुजे हा त एतिरो थोरे ॻाल्हाए हा। उहो इन करे थो ॻाल्हाए जो इन आउट फज़ुल्ला साहब खे हर शइ जी ख़बर आहे त सिंध सां छा थींदो रहियो आहे ऐं केरु कीअं कंदो रहियो आहे। आउं इन करे सम्झां थो त सिंध जे दानिश्वरनि ते शायदि वञूट खां पोइ हाणे ॿी वॾी ज़िमेदारी अचण वारी आहे। ठीकु आहे। प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब, सर टाइम थोरो घटि बचियो आहे, अवांजो आख़िरी कमेंट सर। महताब, मुंहिंजो आख़िरी कमेंट इहो आहे त जनाब भुट्टे साहब सिंध जे क़ौमी आवाज़ खे दॿाए पंजाब जे ॾाढो सुरखुरू थियणु चाहियो, पर पंजाब खे तख़्त दार ते चाढ़े छॾियो। ऐं अॼु बि पीपुल्स पार्टी जो ख़ुर्शीद शाह इहो थो चए त जेकॾहिं पीपुल्स पार्टी न हुजे हा त सिंधु देश ठही वञे हा। त पीपुल्स पार्टी त हिन वक़्तु बि सिंध जे अंदरि ऐं वफ़ाक़ जे अंदरि सियासत जो पंहिंजो रुख इहो ई रखे थी त हू सुरखुरू थियणु चाहिनि था पंजाब जे आॾो, त हू हर लिहाज़ खां सिंध जे क़ौमी मुफ़ादनि खे, सिंध जो क़ौमी तशख़ुस खे, सिंध जे आवाज़ खे तव्हांजे चवण मुताबिक़ हर वक़्तु दॿाए रखंदा ऐं हू इहो ई कंदा अचनि था। तंहिंजे करे आउं सम्झां थो त हींअर सिंध जो जेको बि हिन वक़्तु नुक़सानु थियो आहे उन में 15 सालनि में तव्हां ॾिसो त इरिगेशन जो वज़ीर खपे त अली हसन ज़रदारी हुजे, जेको सिंध जे इन्हनि मामलनि ते कॾहिं का उहा क़ौमी सोच ई न रखी सघे। सिंध जे अंदरि जेकॾहिं उन्हनि खे को कामोरो बि खपे त उहो अहिड़ो खपे जेको हुननि खे हुननि जे चवण मुताबिक़ पाणी बि पहुचाए ॾे ऐं पैसा बि पहुचाए ॾे। अमन अमान जी सूरत बहितर करण जे लाइ घरू वज़ीर खपे त उहो बि वॾे वज़ीर वटि कलमदान हूंदो, घरू वज़ीर असांखे अलॻि न मिली सघियो सर एतिरनि सालनि हाणे में। जो खपे तॾहिं बि उन वटि हुजे, घरू हुजे तॾहिं बि उन वटि हुजे, सभु शयूं अहिड़ियूं जिन ते क़ौमी सोच, क़ौमी तहफ़ुज़ जेको दरकार हुजे थो जंहिंजी हू नुमाइंदगी करे, उहा उन्हनि खे करणी कोन्हे। के प्रोग्राम में भी बिल्कुलु जी वॾी महिरबानी। मुमताज़ बुखारी साहब, अवांजो कमेंट शामिल करे पोइ कंक्लूजन वरी फज़लुल्लाह कुरैशी साहब खां वठूं पिया। हाणे अव्हांखे केतिरी उमेद आहे ऐं डॉक्टर अयूब शेख साहब ख़ासि तौर ते जेका तजवीज़ ॾिनी त एडिटोरियल्स लिखणु खपनि, सहाफ़ी बिरादरी सीनियर ऐं पाणी जा माहिर अवां जहिड़ा रिसर्चर्स जेके आहिनि उहे इन ते आवाज़ु उथारनि कुझु, उन खां पोइ को खट ते निकिरी सघे थो, न त गवर्नमेंट ॾे ॾिसणु फुज़ूल आहे। जी मुमताज़ साहब। जी जी मतलब हाणे ज़ाहिर है कि ही जेके इश्यूज़ सिंध में जेकी प्रैक्टिस रही आहे, जॾहिं बि अहिड़ा तमामु वॾा आया आहिनि इश्यूज़, उन में ऑन बोर्ड सॼी सिंध थी वेंदी आहे। इनमें को शक न आहे त इन मामले जेको जॾहिं बि सिंध जे गॾियल मफ़ाद वारो इशू अचे थो, सिंध अवामी तरह सां गॾिजी वेंदी आहे। पर जेको बुनियादी जेको गैप आहे उहो आहे सियासी क़यादत जो, उहा असां वटि हिन वक़्तु न आहे। हिन वक़्तु ज़ाहिर आहे जॾहिं ग्रेटर सल कैनाल ऐं कालाबाग डैम ते गॾियल जदोजहद थी, पीपी वॾी पार्टी हुजण जे करे उनखे लीड कयो, मोहतरमा पान धरणो हुयो, जेतोणीकि उनमें मोटिव घणे पॉलिटिकल हुजनि, इक़्तिदारी हुजनि, पर बहरहाल हुन सां सिंध जो इशू हाईलाइट थियो। उनमें सिंध भोतार बि आयो, आबादगार बि आयो, ग़रीब गुरबो सभु मज़दूर बि शामिल थियो। ईअं जेको पॉलिटिकल असां वटि विल आहे, उहा पॉलिटिकल लीडरशिप जो हुजणु इंतहाई ज़रूरी आहे। जेके फज़लुल्लाह साहब बि शुरू में ॻाल्हि कई न, हीउ सॼो मामिलो पॉलिटिकली हैंडल थींदो आहे, जिते मुआशी बि आहे उन सां गॾु ही टेक्निकल बि आहे। पर जेकॾहिं हुनखे पुठि भराई सियासी न हूंदी त पोइ त असां कुझु न आहियूं न, पॉलिटिकल में टेक्निकल में बि असां कुझु न आहियूं। मुआशी तौर ते असांजा एक्सपर्ट एतिरा आहिनि कोन जेके उन्हनि खे उते जेको आहे उहो शिकस्त ॾेई सघनि या उन्हनि सां मुक़ाबिलो करे सघनि। असांजी हिकिड़ी स्ट्रेंथ रही आहे पॉलिटिकल। हाणे पॉलिटिकल हिन वक़्तु क़यादत साम्हूं अचणु इंतहाई ज़रूरी आहे। अहिड़ा जेके बि इशूज़ आहिनि उनमें जेसिताईं पॉलिटिकल क़यादत नथी अचे ऐं असां सियासी तौर ते इन केस खे नथा खणूं त पोइ असां पंहिंजी मुआशियत बि न बचाए सघंदासीं। जीअं ॿिया वसीला असांजा तीन वाल थींदा था रहनि त पोइ पाणी बि असांजा खसिजी वेंदो मुकमल तौरु। ठीकु, मुमताज़ बुखारी साहब वॾी महिरबानी अवांजी। फज़लुल्लाह कुरैशी साहब, पहिरीं त अवांजी वॾी महिरबानी, अवां काफ़ी वक़्तु असांखे ॾिनो, रहनुमाई बि कई काफ़ी। अवां पैनलिस्ट जेके आहिनि ॿिया उन्हनि जूं ॻाल्हियूं अवां ॿुधियूं, ज़ुल्फ़कार अली भुट्टो खां वठी 1 यूनिट ताईं जूं ॻाल्हियूं खणी आया ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे सियासी क़यादत ते कुझु बेतमादी ऐं नाराज़गीअ जो इज़हार बि कयो आहे बहसियत हिकु सिंधी ऐं सिंधवासी जे। अवांजो छा ख़्यालु आहे हाणे सर, पॉलिटिकल
जेका स्ट्रगल आहे उहा त थी पॉलिटिकल कम गवर्नमेंट लेवल ते थींदो जेका जो कालाबाग डैम जेको ठीकु आहे आम सियासत ई पर मां ॾिसंदो तव्हां त 85 को वठी 93 दरमियान सिंध जे चीफ मिनिस्टर से ख़त लिखिया आहिनि कालाबाग डैम जे अगेंस्ट जेके मुंहिंजे किताब जे वॉल्यूम नंबर 3 में ॾिनल आहिनि जी त गवर्नमेंट ऑफ सिंध वॉज एक्टिव त को पोइ सिंध असेंबलीअ 3 दफ़ा रेज़ोल्यूशन पास कयो कालाबाग जे ख़िलाफ़ कालाबाग रुगो अवामी पंहिंजे जाइ ते पर गवर्नमेंट सुजाग हुई ऐं गवर्नमेंट हर स्टेज ते कई असां हर स्टेज ते हिनखे रेजिस्ट कंदा रहियासीं तॾहिं वञी ॻाल्हि बीठी हाणे हिते जेकॾहिं गवर्नमेंट ख़ामोश आहे ऐं गवर्नमेंट जा डिपार्टमेंट्स ख़ामोश आहिनि त इहो त वॾो क्राइम आहे न त आउं इन क्राइम लाइ पार्टी कोन थींदी इहो जेको आहे सो इहो क्राइम जेको आहे इन जे करे इनखे गवर्नमेंट खे वाखो कयो वञे गवर्नमेंट खे पंहिंजी जवाबदारी यादि ॾियारी वञे ऐं सियासी फोरम्स खे इस्तेमालु कयो वञे बाक़ी ठीकु आहे जेको मीडिया खे पंहिंजो हलाइणो आहे सो भले हलाइनि इन में कोई ख़राबी कोन्हे ठीकु आहे वरी महिरबानी सर फज़लुल्लाह कुरैशी साहब मुमताज़ बुखारी साहब थैंक यू सो मच प्रोफेसर डॉक्टर इनाम भट्टी साहब ऐं डॉक्टर अयूब शेख साहब अवां जी बि तमामु घणी महिरबानी नज़रीन सिंध जो केस एक्सक्लूसिव प्रोग्राम कयोसीं पंहिंजी अख़बार में जेका स्टोरी छपी आहे मुमताज़ बुखारी छपी आहे जेके डिटेल्स साम्हूं आया आहिनि उन मां फज़लुल्लाह कुरैशी साहब जो त चवणो त इब्तिदाई तौर ते लॻे पियो त इहे मुकमल तौर ते फेल थींदा मनसूबा छाकाणि त मुल्क में पाणी आहे कोन ऐं इहे जिन इलाइक़नि में बैराज त ॾियण जी ॻाल्हि थी पई उते त बिल्कुलु ई पाणी कोन्हे ऐं इहो पाणी जमा न थी सघंदो पर ॿियो सुवालु इहो बि आयो त सिंध जे हक़नि ते जेकॾहिं धाड़ो लॻण जी का कोशिशि थी ऐं इहो मामिलो वरी सिंध ताईं पहुतो त पोइ गवर्नमेंट ॾे ॾिसण जे बजाए पाण जेके सिंधवासी आहिनि उन्हनि खे मालिकी करणी पवंदी ऐं चौकीदारी बि उन्हनि खे करणी पवंदी कालाबाग डैम जो मिसाल बि साम्हूं आयो ग्रेटर थल कैनाल जे अगेंस्ट जेका तहरीक हली मूवमेंट उन जो मिसाल बि साम्हूं आयो आम माण्हू जेको आहे उनखे पंहिंजे वसीलनि पंहिंजनि हक़नि जी मालिकी करणी पवंदी प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त अलाह निगहबान।